पाकिस्तान फिल्म इंडस्ट्री जे चॉकलेट हीरो वहीद मुराद जे विछोड़ खे अॼु 23 नवंबर ते 40 साल थी विया आहिनि। संदसि अॼु 40 वरसी मल्हाई पई वञे। वहीद मुराद 2 अक्टूबर 1938 ते सियालकोट में पैदा थियो ऐं 23 नवंबर 1983 ते कराची में लाॾाणो करे वियो। वहीद मुराद जो शुमार पाकिस्तानी फिल्मुनि जे उन फिल्म स्टार तौरु थिए थो जंहिंखे पाकिस्तानी फिल्मुनि जो चॉकलेटी हीरो चयो वेंदो हो। संदसि स्टाइल खां उन दौर जूं ख़वातीन घणियूं मुतासिर थियूं हुयूं, जंहिं करे खेसि लेडी किलर जो ख़िताबु पिणु मिलियो। वहीद मुराद अदाकारी सां गॾु फिल्म प्रोड्यूसर, स्क्रिप्ट राइटर ऐं हिदायतकार तौरु बि कमु कयो। हुन रेडियो पाकिस्तान ते बि कमु कयो, जॾहिं त 1959 में फिल्म साथी में नंढिड़ो किरदारु अदा कया आहिनि, जॾहिं त 1962 में फिल्म औलाद में सपोर्टिंग किरदारु अदा कयो। संदसि वालिद निसार मुराद बि फिल्म ट्रेड सां लाॻापियल हो, जॾहिं त वहीद मुराद 1961 में फिल्म आर्ट्स जे नाले सां इदारो ठाहियो ऐं इन इदारे तहत केतिरियूं फिल्मूं ठाहियूं। पहिरीं फिल्म 1961 में इंसान बदलता है ठाही। 1969 में लेखक, प्रोड्यूसर ऐं हिदायतकार तौरु फिल्म इशारा ठाही। खेसि रोमानवी फिल्मी गाना पिक्चराइज़ करण जो वॾो ॾांहुं हो, जंहिं करे खेसि मास्टर ऑफ सॉन्ग पिक्चराइज़ेशन जो पिणु ख़िताबु मिलियो। संदसि शुरू में फिल्म स्टार ज़ेबा सां गॾु जोड़ी खे पसंदि कयो वियो, जॾहिं त हुन 127 फिल्मुनि में कमु कयो, जिन में पंजाबी ऐं उर्दू फिल्मूं बि शामिल आहिनि। फिल्म प्रोड्यूसर त 12 फिल्मूं ठाहियूं। वहीद मुराद हीरो तौरु ज़ेबा समेत शम्मी मारा, बाबरा शरीफ, रानी, दीबा, मुमताज़, आसिया, संगीता, कविता, नीलू, बहार बेगम सां गॾु कमु कयो, जॾहिं त फिल्मुनि में ॿियनि को स्टार्स में मोहम्मद अली, यूसुफ खान, तालिश, मुस्तफ़ा कुरैशी, शाहिद, गुलाम मेहदी, नदीम, कमाल वग़ैरह शामिल आहिनि। वहीद मुराद जी कामयाब फिल्म में हीरा और पत्थर, अरमान, औलाद, मस्ताना माही, सुरैया भोपाली, दुराहा, दुश्मन, अनोखा दाज, सालगिरह, जहां तुम वहां हम, काला धंधा गोरे लोग, ज़िलज़िला, घेराव वग़ैरह शामिल आहिनि। संदसि मथां पिक्चराइज़ थियल मशहूरु गाननि में कोको कोरीना, गा मेरे दीवाने दिल, इस दुनिया में क्या हासिल, अकेले न जाना मुझे छोड़ कर तुम समेत ॿिया बि केतिरा ई गाना शामिल आहिनि। वहीद मुराद ते 22 प्ले बैक सिंगर्स गुलकारनि जा ॻायल गाना पिक्चराइज़ कया विया, जिन में गुलकार अहमद रुश्दी जो आवाज़ मथां घणो ठहिकंदो ऐं मैच कंदो हो, जॾहिं त ॿियनि गायकनि में मेहदी हसन, ग़ुलाम अली, रजब अली, ए नेयर समेत ॿिया सिंगर्स शामिल आहिनि। संदसि कैरियर जी आख़िरी फिल्म हीरो हुई, जेका संदसि वफ़ात खां पोइ रिलीज़ थी। 17 सेप्टेंबर 1964 ते वहीद मुराद सलमा मुराद सां शादी कई, जेका पिणु 2023 में लाॾाणो करे वई। वहीद मुराद खे 2 ॿार आहिनि, जिन में आदिल मुराद ऐं आलिया मुराद शामिल आहिनि। आदिल मुराद फिल्मुनि ऐं ड्रामनि में कमु कयो। वहीद मुराद फिल्म शीशे का घर में विलन जो नेगेटिव किरदारु अदा कयो। वहीद मुराद खे इहो बि एज़ाज़ हासिलु आहे त संदसि जनम ॾींहुं 2 अक्टूबर ते साल 2019 में गूगल वहीद मुराद जी 81 सालगिरह डोडल जे नाले सां पाकिस्तानी होम पेज ते मल्हाई। खेसि फ़नी मञता तौरु 32 खां वधीक एवार्ड मिलिया, जिन में निगार एवार्ड, ग्रेजुएट एवार्ड, PTV लीजेंड एवार्ड ऐं सरकारी एवार्ड, सितारे इम्तियाज़ ऐं ॿिया केतिरा ई एवार्ड शामिल आहिनि। GM ख़ासि के लिए इबरत न्यूज़ कराची।